वालेकुम। हर मुसलमान की ख्वाहिश होंदी आ त हो रब करीम जे घर काबतुल्ला शरीफ जो एकड़ो चक्कर पांजी जिंदगी में दीदार जरूर करे। पर आखिर केड़ी वजह हुई जो हीअ माई जॾहिं काबतुल्ला शरीफ जे हरम पाक में दाख़िल थी त उते एतिरो तेज़ रड़ियूं करण शुरू करे छॾियईं ऐं उतां जे माण्हुनि इहो ई सोचियो त हिन खे को जिन थियो आहे या हिन खे का दिमाग़ जी बीमारी थी आहे। पर तव्हांजे इल्म में इज़ाफ़ो कंदो हलां त हरम पाक में को बि अहिड़ो जिन दाख़िल थी न सघंदो जेको के इंसान ज़ात खे तकलीफ़ ॾे। हिन माईअ खां वजह पुछा कई वई त आख़िर तूं एॾियूं रड़ियूं छाजे लाइ थी करे? त हिन माईअ चयो त मूंखे अलाए छो काबतुल्ला शरीफ नज़र ई नथो अचे। त माण्हू उतां जा आलिम जेके हुया उहे सभु परेशान थी विया ऐं हिन माईअ खां आलिमनि इहो सवाल कयो त आख़िर तूं पंहिंजी ज़िंदगी में उहो कहिड़ो एॾो वॾो गुनाह कयो आहे जो तोखे काबतुल्ला शरीफ नज़र ई नथो अचे। जंहिं ते हिन माईअ जेको जवाबु ॾिनो उहो ॿुधी बि तव्हांजा होश उॾड़ी वेंदा। हिन माईअ उन्हनि आलिमनि खे जवाबु ॾिनो त मुंहिंजो कमु मुंहिंजो धंधो जेको हुयो उहो जेके मायूं मरी वेंदियूं हुयूं उन्हनि खे गुसल ॾियणो हुयो ऐं उन मैयतुनि खे मां तड़ ॾियण वारो कमु कंदी हुअमि। हिकिड़ी माई मरी वई, उन जी पोयों खोड़ सारी माल मिल्कियत हुई ऐं उन खे हिकु धीउ पुटु बि हुयो। जॾहिं मां उन माईअ खे तड़ ॾियण जे लाइ उन जी मैयत ते वियमि त उन जा कुझु रिश्तेदार हुया, उन्हनि मूंखे कुझु तावीज़ ॾिना ऐं चयूं त जहिड़े वक़्तु इन माईअ खे तड़ ॾे तहिड़े वक़्तु इहे तावीज़ इन माईअ जे वात में विझी छॾिजां ऐं इन जो वात बंदि करे छॾिजां। जॾहिं मां उन ॻाल्हि ते न कयमि त हुननि मूंखे पैसनि जी लालच ॾिनी, खोड़ सारनि पैसनि जी लालच ॾिनी ऐं मां उन लालच में अची ऐं उन्हनि जा तावीज़ वठी उन माईअ जे वात में विझी छॾियमि। उन वक़्तु मूंखे ॻाल्हि सम्झ में न आई त आख़िर जो छा माजरा आहे। पर कुझु ॾींहं गुज़रण बावजूदि उन जा जेके ॿ मासूम ॿार हुया उहे मरण शुरू थी विया। पहिरियों हुनजी धीउ मरी वई, उन खां बाद में हुनजो पुटु मरी वियो। पोइ मूंखे ॻाल्हि सम्झ में तावीज़ मां उन मैयत जे वात में विधा। उन्हनि जो असरु इहो थियो जो हुनजी औलाद बि उन माईअ सां गॾु वञी क़बर में मिली। इन माईअ उहे पैसा खणी उन्हनि पैसनि मां वञी इन उमिरि काण जो कयो हुई। जॾहिं काबतुल्ला शरीफ में अलाह पाक हुनखे घुरायो त अलाह पाक हुन खां वॾे में वॾी नेमत खसे छॾी जेका हुनखे पंहिंजे काबतुल्ला शरीफ जो दीदार ई नसीब न कयो। इन जे करे उहा माई एतिरो ज़ारो कतार रोए पई। मुंहिंजी हीअ वीडियो करप्ट सियासतदाननि जे लाइ, करप्ट पुलिस ऑफिसरनि जे लाइ, करप्ट जजनि जे लाइ, करप्ट सहाफ़ियुनि जे लाइ, करप्ट डॉक्टरनि जे लाइ त ज़ुल्म एतिरो कयो जेतिरो बर्दाश्त करे छॾियो। ईअं न थिए जो रब पाक तव्हां खां बि एॾियूं वॾियूं नेमतूं खसे छॾे। महिरबानी।